मीरपुर बठोर जे ॻोठ मेरम सठियो में प्राइमरी स्कूल न हुजण सबबि मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल ऊंदाही थियण लॻो। उन ॾस में सिंध एग्रीकल्चर जनरल वर्कर्ज यूनियन لاڳاپيل शोपियन सां नेशनल ट्रेड यूनियन फीडरेशन सजावल जे सॾ ते ॻोठाणन जो एहतजाजी मुज़ाहिरो कंदे तंज़ीमनि जे अॻुवान कारकुननि समेत ॻोठाणन जे मासूम ॿारनि जी शिरकत कई। मुज़ाहिरनि जी अॻुवानी में लाल बख्शी लालन सठियो ऐं वॾेरो मेरम सठियो, मामन जुमन अली मामंद ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते अॻुवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे ॻोठ में 100 खां ज़्यादा ॿार आहिनि, पर स्कूल न हुजण करे उन्हनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। इन्हनि ॿुधायो त बुनियादी तइलीम ॾियण रियासती ज़िम्मेवार आहे, पर असांजी क़दीमी ॻोठ में स्कूल मौजूदु न आहे, चारण में मजबूर आहिनि। हिननि मुज़ाहिरो कंदे सजावल ज़िले जे तइलीम खाते जे ऑफिसरनि तक जे चूंडियल नुमाइंदनि ऐं ॿियनि वसवारनि खां घुर कई आहे त ॻोठ में प्राइमरी स्कूल ॾेई मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचायो वञे। रिपोर्ट अशरफ चांजो, शाहीन न्यूज़, मीरपुर बठोर।